पुलिस ऐं एहतजाजनि विच में जेको वॻोड़ा आहिनि उहे हिन वक़्तु बि जारी आहिनि। जॾहिं त कराची पुलिस ऐं जेके PTI जा कारकुन आहिनि उन्हनि जेको अॻु में एहतजाज करे रोड बंदि कयो हुयो, उनखां पोइ कराची पुलिस जी वरी नफ़री उते पहुती ऐं उनखां पोइ जेको आहे उन्हनि खे एहतजाज ख़तमु करणु यानी कि रोड ख़ाली करण लाइ चयो वियो। पर जेको आहे सो एहतजाजनि रोड ख़ाली न कयो, जंहिं ते जेको आहे पुलिस लठबाज़ी करे ॾिनी, उन सां गॾोगॾु शेलिंग कयो आहे। जॾहिं त हिन वक़्तु शेलिंग सबबु केतिरा ई जेके कारकुन आहिनि उहे पिणु बेहोश थी विया आहिनि ऐं जॾहिं त कारकुननि ऐं जेको एहतजाज कंदा ॿिया जेके अॻुवान हुआ उहे पिणु जेको आहे सो हितां रोड ख़ाली करे चुका आहिनि। पर जेके पुलिस जी लठबाज़ी ऐं शेलिंग थी आहे उन में केतिरा ई ज़ख़्मी पिणु थिया आहिनि। मां इहो बि वाज़े कंदो आहियां त हीअ कराची जो जेको मेन रोड आहे, मुख्य रोड शहर फैसल आहे, उनजे हिकु पासे खे बंदि कयो वियो। जेको एयरपोर्ट खां ईंदड़ रोड आहे उहो मुकमल तौर ते बंदि हुयो, जंहिंखां पोइ उन्हनि खे जेको आहे पुलिस पारां जेको आहे चयो वियो त इहो रोड ख़ाली कयो वञे, तव्हां एहतजाज कयो, पुरअमन एहतजाज कयो। रोड बंदि करण सबबु केतिरा ई जेके शहरी आहिनि उहे परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं उन बावजूदि जेको आहे उन्हनि रोड खोलण जी का बि जेको आहे ज़हमत न कई, जंहिं ते पुलिस लठबाज़ी शुरू करे ॾिनी ऐं जेको आहे हिन वक़्तु आंसू गैस ऐं शेलिंग थियण सबबु केतिरा ई जेके कारकुन आहिनि उहे ज़ख़्मी हालत में जेको आहे अस्पताल मुंतक़िल थी विया आहिनि, जॾहिं त पुलिस केतिरनि खे ई गिरफ़्तार करे वरितो आहे। जी।